सामान इनमें छा है? मोबाइल है? पैसा कल तो पैसा जो कौन है ये कंहिंजो मोबाइल है? तुंहिंजो है ये पैसा ये उतां खया हैं? हिन मां ख़र्च घणा कया आहिनि? 50,000 आहिनि बाक़ी खुला आहिनि बेरोज़गारी आहे हिननि मां कॾहिं आहिनि तूं 5-6 हज़ार पिणे जा पैसा हुआ छा कयो 5-6 हज़ार ॿियो त पैसा हिन में कोन हुआ हिननि त कोन कढिया आहिनि न तुंहिंजा पैसा इनमें छा है? गोल्ड है इहो डब्बो किथां कयो? सेठ जो गोल्ड में हिकिड़ो ई आहे तुंहिंजे हिसे में ई आहे हिन मां खपायो बि आहे तूं? न हिकिड़ो हीअ आहे ॿियो हीअ हिनखे छा सॾिबो आहे पंहिंजो नादिर सां? धुरी हिकिड़ी धुरी आहे हीअ छा आहिनि वारियूं हीअ आहिनि हिन में वारियूं आहिनि इमानत ॿ जी इमानत हीअ चांदी जा कड़ा आहिनि झुमकियूं आहिनि मुंहिंजे ख़्याल बटण आहिनि जेका मायूं कमीस आहिनि उहे आहिनि कुझु मुंडियूं आहिनि हिन में नंढे ॿारनि जी सोने जूं मुंडी आहे मर्द जी आहे हीअ माइयुनि जा आहिनि हीअ लॉकेट आहिनि हिन जा मुंहिंजे ही हुआ है शादी में कौन पाएंगे? मंगलसूत्र ये वारियों हैं ये सब मुंडियों हैं